आईनास थाणे रुकंदासीं लाड़काणो जो लाड़काणो जी चांटका जी शेख ज़ैद वुमेन अस्पताल में अगवा थियल ताज़ी जावल बाड़ी कंदकोट में हथ कई वई है। अगवा कंदड़ औरत बाड़ी के कंदकोट शहर में उछलाए वई भी, इहो चवण है वारसन जो। असां अहम ख़बर शेयर पिया कयूं। लाड़काणे जी चांटका जे शेख ज़ैद वुमेन अस्पताल में अगवा थियल ताज़ी जावल बाड़ी कंदकोट में हथ कई वई है। अगवा कंदड़ औरत बाड़ी के कंदकोट शहर में उछलाए विया हुआ। ताज़ी जावल बाड़ी 6 ॾींहं अॻु चांटका अस्पताल जी औरतुनि वारी अस्पताल में अगवा थी वई हुई। अहम खबर है, अमां खे अपडेट कंदा हलूं। लाड़काणो में चांटका जी शेख ज़ैद वुमेन अस्पताल में अगवा थियल ताज़ी जावल बाड़ी कंदकोट में हथ अची वई है। अगवा कंदड़ औरत बाड़ी के कंदकोट शहर में उछलाए वई भी, इहो चवण है वारसन जो। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समोखा। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल संजा, चांटका अस्पताल के शेख ज़ैद वुमेन अस्पताल में जी बाड़ी ही ताज़ी जायल उहा अगवा थी वई। उनके हथ कयो वियो है। कंदकोट जेको है ए सेक्शन थाणो है शहर में, उते जी औरत ही अगवा कंदड़ उन उते कंदकोट जे ए सेक्शन थाने जेको है शहर में उते फिटो करे उछलाए हली वई है। उन खां पोइ जेको है उतां जिते उछलाए वई औरत उन बाड़ीअ के उतां जे रहवासियुनि जी हिकिड़ी औरत ही उनखे उहा बाड़ी हथाई। उनजे वारसनि जो चवण है जेकी अगवा थी वियल बाड़ी है उनजे वारसनि जो वधीक इहो चवण है त उन औरत के जॾहिं उहा बाड़ी हथाई त उन वक़्तु जेको आहे औरत इहो सोचियो त हिन बाड़ीअ खे मां पाण पालींदसि। ऐं पोइ जेको आहे उनजा जेके वारस आहिनि उन्हनि असां सां राब्तो कयो। उन असांजो चवण आहे त असां सां राब्तो कयो उनजे वारस ऐं उनजे वारसनि राब्तो करण खां पोइ जेको आहे असां उन्हनि जे जॾहिं बाड़ीअ जा पंहिंजे अगवा थी वियल बाड़ीअ जा फोटू मोकिलियासीं त उन्हनि इहा तस्दीक कई त इहा बाड़ी असां वटि आहे। ऐं उन्हनि जो इहो वधीक चवण आहे वारसनि जो त राति जो देरि सां असां हुते कंदकोट शहर वियासीं ऐं इहा तस्दीक कईसीं त हीअ जेकी बाड़ी आहे उहा असांजी आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे बाड़ी उन्हनि वारसनि पंहिंजे कस्टडीअ में कई ऐं पंहिंजे वारसनि पंहिंजे कस्टडीअ में करी ऐं खणी ऐं लाड़काणे रवाना थी आया। उनजे वारसनि जो वधीक इहो चवण आहे त जेकी बाड़ी आहे असांजो पंहिंजी कोशिशुनि सां हथ थी आहे, छो त मुसलसल जंहिं ॾींहं खां 5-6 ॾींहंनि खां इहा जेकी बाड़ी अगवा थी वई हुई ऐं उन अगवा थियण खां वठी हिन जा जेके वारस हुआ उहे चुप करे न वेठा हुआ। उनजे बिरादरी जा माण्हू या चांडिया बिरादरी जा ॿिया माण्हू हुआ उन्हनि मुसलसल चांटका अस्पताल जे शेख ज़ैद वुमेन अस्पताल में अगवा थी वियल बाड़ीअ जे बाज़ियाबीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया हुआ। ऐं उन लाइ उनजा जेके वारस आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त पुलिस हिन मामले में असांजी का बि मदद न कई ऐं को बि कखु बनी बीणो न कयो। पंहिंजे बलबूते ते पाण ऐं पंहिंजी मदद पाण जेको आहे हीअ बाड़ी असां पाण हथ कई आहे। ऐं हीअ जेको आहे उन्हनि जे मथां जेकी अगवा करे वई औरत उन ते प्रेशर घणो पइजी वियो। उनजे करे उन औरत बाड़ीअ खे कंदकोट शहर जे ए सेक्शन थाणे में फिटो कयो ऐं उहा प्रेशर जेको आहे उनजे वारसनि जो चवणु आहे त उहा औरत बर्दाश्त न करे सघी, जंहिंजे करे उहा बाड़ीअ खे उते फिटो करे वई। बाक़ी इन ई हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेकी बाड़ी आहे उहा ASP सिटीअ पंहिंजे कस्टडीअ में करे उन जेकी उनजी माउ आहे ममताज़ खातून उनजे हवाले कई आहे। रुॻो इन जे करे त ASP सिटी जेको आहे पंहिंजे फोटू सेक्शन कढाइण जे करे फोटू कढाइण जे पतो उनजे बाड़ीअ खे उनजे माउ हवाले कयो आहे। बाक़ी पुलिस जेकी लाड़काणे पुलिस आहे उहा मुकमल तौर ते इन हवाले सां नाकाम रही बाड़ीअ खे वॾी महिरबानी तफ़सीलन का करण लाइ।